सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूर्त अजूनी सैभं गुर प्रसाद आद सत्य जुगाद सत्य है सतनाम सत श्री सुखमनी साहब जो पोयों पर लो सुमन बसे सुने लाए प्रीत जिसमन बसे सुने लाए प्रीत जिस जन आवे हरे प्रभु जन आवे हर प्रभु जीत जन्म मरण का दुख जन्म मरण का दुख निवारे दुर्लभ दे तत्काल उधारे ओ दुर्लभ दे तत्काल उधारे निर्मल शोभामृतता की बानी निर्मल शोभामृतता की बानी नाम मन माय समानी ओ एक नाम मन माय समानी दुख रोग दिन से भय भरम ओ दुख रोग दिन से नाम निर्मलता के करम साधनाम निर्मलता के करम सबके ऊंचता की शोभा वागुरु सबते ऊंचता की शोभा नानक गुण नाम सुख वागुरु नानक गुण नाम सुख सुखमृत प्रभु सुखमणि भगत जना के मन विश्राम ओ भगत जना
सिमरो जास उन्हीं खे विसंभर एक विश्व जो अंबर विश्व जो आत्मा जे आश्रय है बाडी बीठी सिमरो जास विसंभर एक नाम जपत अगनत अनेक नाम के अगनत कोई गणिया न वेंदा और अनेक जपे रहा वेद पुराण स्मृत सुधाखेर सभिनी वेदन मो पुराणन मो स्मृतियों 27 स्मृतियों कायदा कानून लिखियल उनमें शुद्ध अखर इहो कढियो कीने राम नाम एक अक्षर एक अक्षर यानी जो नाश न थे अक्षर क्षर मीन्स नाश ओम अक्षर नाश न थे राम किनका एक जिस जीव बसावे उन्हीं नाम जो किणको हिकिड़े जीव में असांजे वसी वञे ताकि महिमा घनी ना जो संत छा कर रहे हैं बस वो कुणको वसी हो बस छा कर रहे कांखी एक दर्श द्वार मां कांखी आया घुरजाऊ आया तालबू आया अड़न जे दर्शन जो जिन जे जीव में उन प्रभु वसाए छॾियो अड़न जो मां दर्शन कयां जिन जे दर्शन सां मुंहिंजे मन खे शांति अची वई कांखी एक दर्श द्वारो नानक या बस घुर्ज उन्हनि जे पुरुषनि जे मन में बस इहा ई रहे थी हे असांजे लाइ उन्हीं जे लाइ जंहिंजे अंदरि प्रभु वसियो सिर्फ़ उनखे दर्शन जी प्यास रहे थी कांखी एक दर्श त्योहारो और साफ चंदा नानक उन संग मोह उधारो जिनके अंदर प्रभु जी प्यास आहे अहिड़नि पुरुषनि जे संग मां मुंहिंजो उधार थी वञे त हिते जिस मन बसे चाहे सॼे सुखमनी चाहे उनजो तत्व उहो प्रभु जंहिंजे मन में वसियो जंहिंजे मन माना ख्याल मन माना ख्याल में बस उहो ई हले त उहो हमेशा प्रभु जी बाणी ॿुधणु चाहींदो जीअं असांजे गुरेंद्र जी मां ॾींहुं राति ॿुधाई पई मां ॿुधाई पई मुंहिंजे लोड कन ते पियो हुजे मां ॿुधाई पई अरे अंदरि एॾो प्रभु वेठो आहे जीअं शुरू में आई मां भीलणी जो तखलस ॾिनोमांसि तूं त भीलणी आहे एॾी भॻवान जी प्यारी जाते भॻवान पाण आयो हिन जो वॾो पुटु आत्मा जे साक्षात्कार में लॻो पियो आश्रमनि में और हिन जो नंढो पुटु 24 कलाक शेवा सभिनी जे उथलनि खां अॻु में उथे थो सभिनी खे सुम्हाए पोसंदो गुरेंद्र हीअ ख़ुदा जे किताब में शेवा लिखियल आहे जूं ई कान्हे असांजी शेवा में जेका गुरेंद्र करे थो दरबार जी अड़े सभिनी ॿुढड़ियुनि जी आस्थान जी मोहन मां जे इन खां ॼाण ॼणी ख़ाली ख़ाली आहिनि घर जा फाटा छा कनि न श्री राम इतिहास में कंहिंजा नाला ईंदा छड़ो अहंकार छॾियो कुझु कयूं शेवा हे हरि जो द्वार आहे न चांडू जो घर आहे न ॿिए फलाणे जो घर आहे राम हिन खां मथे हरि जो द्वार छा थींदो जिस्मन बसे सुने वरी ॿुधे लाइ प्रीत प्रीत वचननि सां प्रीत नाम सां प्रीत करण सां छा थींदो तिस जन आवे हर प्रभु चीत ॿुधई छा वचन ॿुधई छा तिस जन आवे हर प्रभु चीत हर प्रभु सदाई चित में रहनि ऐं सदाई चित में रखण सां नाम चित बेड़ा बने जनम मरण ताका दुख निवारे जनमण जो कारण आहे असांजी कामना ऐं वासना चित में चिंतन प्रभु जो रहंदो त कामना वासनाऊं दॿी रहंदियूं छा वॾे में वॾी तपसा ख़ुदा जी बंदगी आहे तव्हांजो मन न उथे संतनि जो स्वामी साहिब चयो आहे साड़े छॾियाऊं ॿिज सभो ई संसार जे ॿिज खे हमेशा दम दम में साड़ींदा रहनि था संसार जो बीज आहे तुंहिंजो संकल्प संसार जो संकल्प ई न उथे ख़तम आहे न आहे कुझु बि कोन्हे हे राम जी ये संसार बना ही नहीं है तुंहिंजे संकल्प जो हिस्सो जो आहे हे सुपिने जो आहे ॿियो कुझु बि कोन्हे राम जॾहिं एॾे असांखे उहा पैदा थिए त उत्कंठा तॾहिं ईंदासीं उहो वेद शास्त्र ॿुधंदासीं ख़बर पवंदी संत सचना चवनि असां सही था राम बस ख़ाली ख़ाली परमात्मा शून्य ख़ाली वेहो बस इहा बंदगी आहे उथो शरीर में तो सेवा कर कंहिंजी आसीसाऊं खटो सब में मुंहिंजो साईं वेठो आहे साईं कंवरराम कंहिं महिल साईं जे अॻियां कोन हो साईं सतराम दास साहिब जे कंहिं शेवादार खे चयो पुटु ॾिस कंवर काॾे वियो
ॾिसण जो हिकिड़ी कोठी हूंदी छॾ ॿाहिरि त नज़र कोन आयो हिकिड़ो विरांडो हिकिड़ो पधर ॿियो त घर हो घर में आम कोई वेंदो कोन हो ॾिसो त कोठी में वेठो आहे अखियूं मोटियूं ॿुधाईं अची साईं कोठी में वेठो आहे अखियूं मोटियूं चवनि सॾे चयुसि सॾे आयुसि अड़े चई हेॾे वेही लोड़ में पाए माउ जो कोठियुनि में वेठो आहियां हा मर्द छा गोड़ में वेठो रहे बस खाली वेठो रहे मां आहियां ई न जिन खे सालकनि जो संग मिलियो आहे पोइ कहिड़े बि गोड़ में वेठा आहिनि त बि ख़ाली आहिनि शांत आहिनि जिन खे सालकनि जो संग न मिलियो आहे उहो अकेलो छो न वेठो आहे त बि खुराफात में आहे हथों कंदो कंदो पाण चुप करे वेही रहे मुर्शिद अॻियां वेठो आहे ॿिए पासे वञणो आहे तकणो आहे उन्हनि में पंहिंजो मुंड थो करे हेॾे होॾे तके थो मुर्शिद जो क़ीमती न आहे कंहिं महिल बि थी वेंदो आहे बेपरवाह राम श्री राम वाह 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 मूंखे ॿारड़ी हिकिड़ी यादि अची वई मुंहिंजो चाचो वेठो आहे मथुरा दास बेबी हरिलाल जी धीअ हिते पोइ पाणी जी आई गुज़ारे वई नंढड़े खां ई प्यार में वञण त मुंहिंजो कॾहिं थिए पर सिक में रोईंदी रहे जॾहिं मां वञा घर पेर घुमाइण राम त बि दर ते बीठिया रोए ॾाढी चयसि झमट मां आव न रोईंदी रहंदी सिकंदी रहंदी साईं वेठा न वेह अची न जवाब न ॾेसि हिकिड़े भेरे जवाब ॾिनासि कहिड़ो ॾिनासि मां रोआं इन लाइ कंहिं महिल उथी हलिया वेंदा जोगी न कंहिंजा मिट जोगी कंहिंजी ग़ुलामी में रहंदा थिया मां छा ख़ुशि थियां जेको प्रभु जे गम में आहे उनजा दुनिया जा गम ख़तम थी वेंदा चलो असांखे खणणो अचे जेको प्रभु जे भव में रहंदो उनजे वचननि जे भव में दुनिया जो कोई बि भव उनखे न सताईंदो मोहबत जी निशानी गम आहे तूं सदाईं विछड़ियो रोईंदो रहंदे तूं मिले पियो जो दिलि मिलिया सो मिल रहिया जो दिलि मिलिया या संतनि ख़बर आहे हिते चाहींदो बि कोन्हे कोई कॾहिं काथे मिलियो आहे पर उहो छा यादि करे थो जो दिलि मिलिया सो मिल रहिया मिलिया कहिए रे सोई मिलियल उन खे चइजे बाणी साहिबनि चइजे जे बहुतेरा लोचिए घणो हेॾो होॾो बाती मेल न हुई ॻाल्हियुनि सां मेल न थींदो दिलि दिलि सां मिलंदी आहे राम दिलि जी धड़कन ॻाल्हाईंदी आहे केरु थो यादि करे मुंहिंजा प्यारा जवाब इहो ॾे मिले खां पोइ बि रोइणो आहे कंहिं महिल उथी वेंदा प्यारा हेॾे हाणे ममता वारी सामान या राजनंदगांव में ईअं सुकाए छॾियो अथई साड़े करे पाण मां 10 छोकिरियूं ॿियूं पैदा कयो छड़ो दर्शन जे तड़फ बसि राम कंहिंखे प्रभु प्यार बख़्शे थो कहिड़ो जन्मनि जो मेल थी अचे थो हेॾे कंहिं शरीर सां वास्तो ई न आहे केरु आहे ॿार आहे न्याणी आहे न आहे इन ॻाल्हि सां दिलि जो कोई वास्तो कोन्हे मन सां हिन जो कोई वास्तो कोन्हे राम केरु पाए वेंदो जनम मरण ताका दुख निवारे दुर्लभ देह तत्काल उधार हे दुर्लभ मिलियल दुखी मिलियल देह तत्काल तत् क्षण उधार थी वेंदो बसि नाम में रहे निर्मल शोभा उहे पुरुष जेके सदाई नाम में रहंदा उनजी निर्मल शोभा रहंदी मलिन माना विकार त थींदो कोन पर कोई बि कर्म अहिड़ो न थींदो जंहिंमें अहंकार थिए बसि सम्झियासीं निर्मल माना अहंकार न थिए विकार न थिए विकार दॿिजी वेंदा सुठे कम में अहंकार न ईंदो ख़तरो रहंदो खोटे कम लाइ कोई कोन चवंदा मां वॾो ठॻो आहियां पापी आहियां सुठे में अहम ईंदो बसि निर्मल शोभा सखी बाबा जो निर्मल शोभा आहे कंवरराम जो निर्मल शोभा आहे सचे साईं अमृत तांकी बानी न नास थियण वारी कल्याणकारी सॼे संगत जे लाइ निर्मल शोभा अमृत तांकी बानी एक नाम मन माहे समायो हिकु नाम खे जंहिं मन में समायो आहे श्री राम ऐं मन में समाइण सां कहिड़ा फ़ाइदा दुख रोग बिन सह भय भरम न शरीर जो दुख न शरीर जो मन जो रोग कोई और भव ऐं भरम छा थींदो कीअं थींदो छा थींदो कीअं थींदो जंहिंखे सिंधी में संसो चइजे उनखे हिंदी में भरम चइजे राम
जेकी थींदो अॻे गीता जा पर्चा निकिता हा भॻवान खे अड़े मञण त वचननि खे मञण छा मञण तूं मने छा कंदे तूं वचननि खे मञियो अरे भॻवान गीता में चयो जेको हिन गीता जो अर्थ ॿुधाए उनजी महिमा मां बि न करे सघंदो ईअं चयो थी अरे गीता जो अर्थ हिते बीठो आहे न जो हुआ अच्छा हुआ जो हो रहा है अच्छा हो रहा है जो होगा वही अच्छा होगा श्री राम दुख रोग बिन से भय भरम साध नाम साध नालो उन जो आहे निर्मल तांके कर्म मुंहिंजो कर्म निर्मल थी वञे कर्म निर्मल कीअं थींदो आहे कर्म निर्मल न थींदो आहे कर्म निर्मल बणाइणो आहे कीअं बणाइणो आहे सर्व धर्म में श्रेष्ठ धर्म सर्व धर्म में सभिनी धर्मनि में श्रेष्ठ धर्म कहिड़ो आहे धर्म माना जेको धारण करण योग्य आहे धर्म माना हिंदू धर्म इहो लिखियल कोन्हे काथे भाई राम गीता में काथे बि कोन आयो आहे त हिंदू धर्म छा थींदो आहे धर्म धर्म जे रखियल आहे हिंदू धर्म जे रखियल आहे काथे कोन्हे लिखियल हे जेको सत्संग हले थो इंसानी चोले जे लाइ हले थो सिख वेठो हुजे मुस्लमान वेठो हुजे ईसाई वेठो हुजे इंसानियत जो सत्संग आहे जॾहिं असीं 80 में हितां एकांतवास पूरो थियो 40 ॾींहं पंहिंजे दरबार कटण वियासीं गुरुनि जी आसीस वठण तॾहिं मूंखे हिकिड़ो प्यारो ॿुधायो पियो भाई मुस्लमान चवंदा आवाज़ माइकनि जो ॿाहिरि वञे ऐं शहर पोइ खुलंदो जॾहिं सत्संग पूरो थींदो 8 बजे सत्संग पूरो हलंदो वधि में 8:30 9 साढे 9 ताईं मगर चतुर्मुल हिते मोकिलाए रोई पियो चए 2001 में आयो जॾहिं साधराम साहिबु आयो तॾहिं मोकिलाइण आयो 12 में रोई पियो चए साईं जॾहिं सत्संग पूरो थींदो तॾहिं दुकान खुलंदा राम एकांतवास वञणु थियो माण्हू में असर हो त चए पियो मुस्लमान चवंदा हाणे भेण असां सम्झो था तव्हां ख़ुदा खे मञींदड़ आहियो अड़े छो कि न मञींदा आहियो चई इहो संत आयो अथव तव्हांखे ख़ुदा जो रस्तो ॾे तव्हां काॾो मञींदड़ आहियो ख़ुदा खे हे हिकिड़ो मूंखे पियो चए भाव आहे त इंसानी चोले जो सत्संग इंसानियत जो सत्संग धर्म सर्व धर्म में श्रेष्ठ धर्म हर को नाम जप निर्मल कर जिक्र फिक्र कर कहिड़े मज़हब में न आहे साईं खे यादि न कर कहिड़े मज़हब में न आहे राम बस अड़े ज़िक्र हलंदो ई पियो आहे तूं थोरो मिलाए रखे हे मिलाइण जी निशानियूं खपे न बसि ईअं वेठा रहिया बसि पंहिंजे ख़्याल में कंहिंसां ॻाल्हायो पिया तव्हांजी लिंक ख़ुदा सां जुड़ी पई हे ॾिसो हिते हले थी ॾिसी वठो असांजो ॿाओ नानदास 350 संतनि जो जेको अध्यक्ष हो उनजो गुरुदेव जो अंदरि फोटो रखियो आंगुर हिते पियो असांजे परमात्मा पंजवाणी जो आंगुर हिते पियल हुयो बसि ॿी चयो साईं बाबा असांखे सेखारियो विया आहिनि इहे शयूं त तव्हां जूं पर तव्हांजे बाबे में असांखे मिलियूं जेका प्रेमा भक्ति मां उहा ई जीवन में अपनायां थो मुंहिंजा गुरु 3 आहिनि हठ योगी सहजधारी प्रेमा भक्ति 5 साल बाबे जी मां शेवा में रहियो श्री राम 42 खां 47 ताईं 47 खां 5 साल मां हठ योग कयो संसर धारा में महीनो वञी रहंदो ऐं सहजधारी गुरु कंहिं में खेमकण ज्वालामुखी में हे साहिबाणी घनश्याम वारा उन्हनि जा शिष्य जेको भोपाल हेॾे बड़ौदा बि उन्हनि जा शेवक मां वटि ईंदा आहिनि मुंहिंजा पुट बि ईंदा आहिनि पाण बि ईंदा आहिनि श्री राम अजातम प्रॉपर्टी हज़ारनि शिष्यनि जी ऐं उतां जी सही प्रॉपर्टी यूनिवर्सिटी बाग सभु परमान जे नाले लिखायो हुन चयो मूंखे नव धंधा शिष्य तंहिं महिल पुटनि खे लिखी न हुन लाइक़ु न सम्झो पुटनि खे लिखी न हुन वरी बराए हुनखे पर चई प्रेमा भक्ति सेखारियो आहे प्रेमा भक्ति चैन कहिड़ो आहे हा में हा प्रेमा भक्ति कहिड़ी जंहिंमें ॿिए जी दिलि ख़ुशि थिए बसि इहा ई प्रेमा भक्ति मां ॾेई छॾियां मथां पुछूं पिया कहिड़ी प्रेमा भक्ति जंहिंमें ॿियो ख़ुशि थिए उन में तूं ख़ुशि थी बसि इहा ई प्रेमा भक्ति आहे हे संत असांजा ईअं रहिया आहिनि दुनिया जी मने करे मनाए विया न साईं मुंहिंजे घरेलू ख़ासि आहे कोई इनकार जंहिंमें तूं ख़ुशि थिए असां ख़ुशि राम त हिते भई हीअं वेठो बाबा जन में जंग रखी वेंदा तीअं वेठो मां सां त हिते आंगुर पई हुजे तव्हां कंहिंसां ॻाल्हायो पिया ॿियो लखींदो कोन त अंदरि जुड़िया पिया ॿारो असां सां ॻाल्हायो था पुट संतनि मां वॾा नुस्ख़ा मिलंदा तव्हां गहरो सत्संग कयो ॿाहिरों न ॾिसो संतनि खे हे तव्हांखे जिन सां था ॾियनि पिया त हिते साध नाम
सर्वधर्म है श्रेष्ठ धर्म, हर को नाम जपे। मन में नाम खे जपींदे जेका शेवा कंदव, धर्म कंदव। मां हिकिड़ी कथा ॿुधायो, बस मां समापन कयां। गुरु नानक साहिब जन वटि ॿाहिरि घुमंदे हिकु जाइ ते वेठा वञी कंहिं प्यारे दर्शन कयो। उहा सिफ़त वञी राजा वटि पहुती। धर्मात्मा हुयो, थाल मिठाई जो, कपड़नि जो प्रसाद वेठा। ईअं ई थींदो आहे। खणी जॻहियूं रखे, आग्रह कयईं, साईं अपन वरतायो। चयूं राजन, तुंहिंजो असां परेशान न वरताईंदासीं, इतास न आयल। चवण लॻो, साईं मां त वेदोक्त धर्म कर्म ते हलंदो आहियां। चयूं हा राजन, तूं वेदोक्त धर्म कर्म ते हलंदो, माना जेकी चई उहा सचाई हुई, पर तोखे प्रभु जी प्यास कान्हे मन में। तोखे प्रभु जे मिलण जी प्यास न आहे। तंहिं लाइ प्रभु जे प्यास मिलण खां सवाइ तुंहिंजा धर्म कर्म ईअं आहिनि। उते चयोसि, हिते ज़ीरो कढ, ज़ीरो कढे, ॿियो कढ, टियों कढ, चोथों कढ, 5-10 कढाए। हिन जो कोई मुल चई तव्हांजे आज्ञा जो पालन कयोसीं। चई कोई ख़ुशी थी थिए न? चई चङो न थी तन ड्राए छो। मथों हिकु कढायसि, हिकु कढाए, हाणे ॿुड़ी ॾे, छा थिए 10, ॿी ॿुड़ी ॾे। मन में प्रभु जे दर्शन जी प्यास रखी करके पोइ जेको तूं कर्म कंदे तोखे ॾहों फल मिलंदो। कांखी एक दर्श तुहारो, नानक उन संग मोयो घारो। श्री राम। तो मुंहिंजा प्यारा, प्रभु जी प्यास, प्रभु जी दर्शन प्यासी दिन से रात, चितवो अनंदन नीत, खोल कपट गुर मेलिया, नानक हर संग मीत। सुन यार हमारे सजन, एक करो बेनंतियां। तेनी शब्द रिकॉर्ड में हले पे, मोहनलाल ॿुधे पियो। मुंहिंजो पुटु मां 12 महीना संध्या जे महिल बाबा खे मथो टेकींदो आहियां, या त देर सां मथो टेकींदो हुउमि। इहो ई पद पढ़ंदो मुंहिंजो नेम आहे 12 महीने। सुन यार, हाणे हिकु पाणी भरी पई आहे, कहिड़े वक़्तु कहिड़ो पाणी पढ़णी आहे। सुन यार हमारे सजन, हे कोई प्रदर्शन जी ज़रूरत थोड़ी न आहे, ख़ुदा पंहिंजो पाण सां आहे। सुन यार हमारे सजन, एक करो बेनंतियां, तुस मोहन लाल प्यारे हो फिरो खोजंतियां। मोहन जेको मन खे मोहे, उहा आत्मा असांखे मोहे रही आहे। आत्मा तोसां प्यार करे रही आहे, भाई तूं तॾहिं आहे। आत्मा तोसां नातो जोड़े रही आहे, तॾहिं तूं आहे। आत्मा नातो हाणे छॾे, आत्मा पंहिंजो प्यार हाणे छॾे, तुंहिंजो शरीर घणो रहंदो। हे प्यार करण वारा, नाते ॻंढण वारा घणो वक़्तु रखंदा। जागो राम। तो मुंहिंजा प्यारा, प्यार मोहन लाल प्यारे फिरों खोजंतियां, तुस 10 प्यारे सिर धरी उतारे, क भोरी दर्शन दीजे। नैन हमारे प्रिय रंग रंगारे, प्री जे प्रेम में एक तिल भी ना धीजे। प्रभु से मन लीना, ज्यों जल मीना, चात्रक जिवें तिसंतियां। जन नानक गुरपूरा पाया, सगली तिखा भजंती। प्यास अहिड़ी हुजे जीअं मछली वांगुरु, बस राम। प्यास जो नालो जाते बि आया था, ताथे मछली खे खणी थो। पाणी को सवाइ जी न सघे, ते नाम को सवाइ दर्शन जी प्यास खां सवाइ। तंहिं लाइ हिते साध नाम निर्मल, तव्हांखे कर्म सब ते ऊज, तव्हांकी शोभा बनी। वाह सुहिणा बाबा, ॿाहिरि असां पढ़नि वेठा, अॻियां वेठा आहियूं, कंहिं अची ॻाल्हायो, कॾहिं कॾहिं कंहिं बेसम्झ ईअं खणी चइजे साईं बाबा है, कोई एॾो ज़रूर बि कोन। हा बाबा है, खीज न करणी। हाणे छो कहे मां रहिरासो पढ़ां, छो अटकायो? न न। वरी ॿिए बि अहिड़ा मौक़ा बि थिया, जिथे ॿिए बि कंहिं ॻाल्हायो अची, पोइ जाथो छॾियोसीं, झटके में छॾिजी वियो न हुनजी ॻाल्हायो। पोइ चवंदा, मूंखे चवंदा, बाबा पुटु हिकु तोखे अञा पोइतों करे खणणी आहे, छो जो विच जुमिले में छॾिजी वई, जुमिलो पूरो कोन थियो, अॻिले सोजरो कोन हो। हा बसि हिकु तोखे पोइते खणी, खीज न करणी आहे, बसि राम। कोई पाठ पढ़ण में कोई आम न, ॿियो छा थो चए, कीअं चए। साधना निर्मल, तांके कर्म सब ते ऊज, तांकी शोभा बनी। सब ते ऊज, तांकी शोभा बनी। मिस्टर नेहरू यादि अची वियो। स्वतंत्रता थी, पंजाब में तकरीर बीठो करे। हाणे हलचल थी वई, पंजाब जा माण्हू हेॾे आया, के सुखिया न थिया, अञा तकलीफ़नि में आ, कीअं आहे। इहे पंहिंजा सिंधी बि, हिकु माई ॿुढड़ी ऐं ईअं रड़ियूं कंदी आई, छाजी आज़ादी मिली आहे। त जीअं आवाज़ थियो, हुन नेहरू ॻाल्हाइण बंदि कयो और चए हिनखे वठी अचोसि।
तेसां चुप में रही सॼी ख़ल्क़ नेहरू जे राम हिकु ऋषि जो दर्शन हूंदो जंहिंजी मृत्यु ते 36 लख पब्लिक आई आहे 36 लख पब्लिक 4 ॾींहं गाॾी मुफ़्त में हली भारत रिकॉर्ड थींदो सॼो खां अॼु ताईं कंहिंजे लाइ अरे राम त वठी आयसि छा चवणो आहे हे तुंहिंजी आज़ादी चएसि थो अॻियों वक़्तु ॾिठो ई न ॿुढड़ी पुलिस वारो अची वेंदो ऐं तूं ईअं ॻाल्हाए मां केरु आहियां चए तूं मुल्क जो मालिक आहे मां तॾहिं त रड़ियूं कयां थी चए मुल्क जो मां मालिक आहियां तूं ॻाल्हाइण शुरू कयो रड़ कई आहे मां तकरीर बंदि कई आहे भई जेसि ताईं पुॼ उन खां मथे तोखे आज़ादी छा खपे त संत केतिरो राम ॿिए जी रखनि था इहा ई भक्ति आहे मुंहिंजा प्यारा दुख रोग बिन से भय भरम साधनाम निर्मल तांके करम सब ते ऊंच तांकी शोभा बनी सब ते ऊंच तांकी शोभा बणजी आई शोभा नानक इहो गुण नाम जाते सुखमनी ठही आहे उते सभु सिरो हेॾो भंडारो थो हले दर्शन था कनि पिया सुखमनी हो पूरे विश्व में हली रही आहे सुखमनी पढ़ो मूंखे मथां पहुचणो आहे हिते हिन ई हाल में चवणो हुयो पर मां हाणे सां चई छॾियां मौक़ो मिलियो आहे श्री राम मुंहिंजा प्यारा असांखे बाबा सां बाणी सां जोड़े वियो उनजी दया कीअं वचन वठायूं कीअं बाज ते ख़ुशि थींदा असांखे बसि उहो ई आहे उनजो जगतारो वॼे थो त जेके गुरमुख आहियो साईं सां जुड़ियल आहियो 5 मिंटनि जी आरती आहे 5 मिंटनि जी धुनी आहे हर सेवक खे अनिवार्य हुजणु घुरिजे यादि कनि छा कहिड़ो घाटो थींदो राम सुबुह जो पढ़ो शाम जो पढ़ो ऐं गुरबाणी सॼो जपसा पढ़ो मुबारक आहे सॼो ग्रंथ साहिब जो पाठ थी वियो एतिरी महिमाए जपसा न पढ़ो 5 पौड़ी पढ़ो कॾहिं मौक़ो थियो का तकलीफ़ अचे थी दुख अचे थो घर में जपसा पढ़ी करे जल पियासि कॾहिं हेॾे होॾे भटकण जी कोई ज़रूरत कान्हे राम और 1 अष्टपदी सुखमनी पढ़ो कोई मरीज़ आहे अस्पताल में 10 पता न हुजो हेॾे होॾे फोन करे मथां उहो अंदरि पियो आहे पाणी पंहिंजो कमु कंदी प्रभु ॾिसे थो तव्हां त बाणी पढ़ो वेठा बसि बाणी पढ़ो वेठा वेठा ॿाहिरां आयो ॿियूं ॻाल्हियूं कयो था बाणी पढ़ो वेठा राम असांजा दादा 24 अष्टपदी सुखमनी पढ़ंदा रोज़ 24 अष्टपदी 24 आशा द्वार जी पौड़ी यादि अथसि कीअं धन ईंदा आहिनि भाई अमृत वेले 4 बजे उथंदो आहे 12 महीने धन कीअं ईंदा आहिनि राम मुंहिंजा प्यारा सचाई आहे जेका आहे कहिड़ी ॻाल्हि आहे त सुखमनी सब ते ऊंच तांकी शोभा बनी नायन कहे गुण 1 अष्टपदी सुखमनी पढ़ी शाम जो रहरास सां पढ़ो अचो जेकॾहिं टाइम सां घर अचो था और सुम्हण महिल कीर्तन सवेलो पढ़ो कोई भउ ई कोन्हे छा फ़र्क़ु पवंदो आहे केॾो टाइम वञे थो असांजो बाणी सां जुड़ो सदाई बाबा जो ध्यानु श्री राम तंहिं लाइ ईश्वर तव्हांजो भलो कंदो तव्हांजी घड़ियूं सफलियूं कंदो सुखमनी सुख अमृत प्रभु नाम भगत जना के मन विसर श्री राम जय राम जय गुरु नानक देव